उन हवाले तां जेके घर रहिया हुआ उन खां पोइ जेके गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेके बरसाति मुतासिरीन हुआ उन्हनि खे घर ठाराए ॾियण जे हवाले सां नाला फिक्स कया हुआ। उन में ज़िले शिकारपुर जा 99,000 हुआ माण्हू जिन खे घर ठाराए ॾियणा हुआ ऐं उन में तालके गढ़िया सीन में जेके अचनि पिया उहे 27,000 माण्हू हुआ। त उन में उहो प्रोजेक्ट जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध सरसो जे हवाले कयो। असांजे इलाइक़नि में ख़ासि करे त उहो जेको प्रोजेक्ट हुयो सरसो जे हवाले हुयो। सरसो जेको आहे उहो शुरूआति खां वठी उहो जेको इदारो आहे उहो नाअहल साबित थियो आहे। उन जे साम्हूं जेके बि प्रोजेक्ट आया आहिनि अॻ में बि जेके सिंध में बेरोज़गारी जे ख़तमु थियण जे लाइ माण्हुनि खे बेरोज़गार नौजवाननि खे टेक्निकल बणाइण जे लाइ उन्हनि खे टेक्नीशियन बणाइण जे लाइ उन्हनि खे टेक्निकल सिख्या ॾियण जे हवाले सां उन्हनि खे प्रोजेक्ट ॾिनो वियो जंहिंमें सख़्तु जेको आहे वॾे पैमाने में करप्शन थी हुई ऐं माण्हू जेको आहे उन में कंहिं बि क़िस्म जो को लाभ हासिलु करे न सघिया। ईअं करोड़े रुपया जेके आहिनि उहे चंद माण्हुनि जे खीसे में हलिया विया। त अहिड़े तरीक़े सां वरी हीउ जेको प्रोजेक्ट आहे इहो बि सरसो जे हवाले कयो वियो आहे ऐं सरसो जेको आहे उहो शुरूआति खां वठी जेके हिन प्रोसेस खे इंतिहाई नाअहलीअ वारे अंदाज़ में हलाए पई। कंहिं क़िस्म जो को मैकेनिज़म कोन्हे, कंहिं क़िस्म जी का पॉलिसी कोन्हे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बसि फंटागिरीअ ते ज़ोर आहे, शोशा ते ज़ोर आहे। बसि जेको आहे मूंखे त सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त कंहिं बि क़िस्म जो को बि ग़रीब माण्हूअ जो को माण्हुनि खे ऊन्हू कोन्हे। बसि ख़बर न आहे त हराम जो पघारूं खाइण में, हराम जो जेको आहे ढुक भरण में माण्हुनि खे अलाए कहिड़ो मज़ो थो अचे, को ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन थो थिए। हिन वक़्तु बि मां तव्हांखे ॿुधायां त उहो प्रोजेक्ट 2023 खां शायदि जेको आहे उहो स्टार्ट थियो हुयो ऐं हिन वक़्तु ॿुधाइनि था पिया त जेके तालके गढ़िया सीन में जेको आहे न उहे तक़रीबन जेका 13-14 माण्हुनि जूं जॻहियूं जेके आहिनि उहे ठही चुकियूं आहिनि या ठही रहियूं आहिनि या आख़िरी मराहिल में आहिनि। हिन वक़्तु वरी जेको आहे उहो मां सम्झां थो पियो त सरसो ऐं प्लस में मथां जेके आहिनि उहे अमलदार मिली करे अहिड़े क़िस्म जी पॉलिसी ऐं हिकमत अमली जोड़नि था जंहिंसां माण्हूअ खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तकलीफ़ मिले। आम माण्हूअ खे कंहिं क़िस्म जो को रिलीफ या सुकून त माना ॾियणु हिननि जे प्रोग्राम में आहे ई कोन। वजह छा आहे? वजह इहा त सुकून में हूंदा त पोइ त हिननि खे करप्शन करणु न ॾींदा न, पोइ त हिननि जे मथां जेको आहे कड़ी नज़र रखंदा। पर जेकॾहिं परेशान हूंदा त हिननि खे बि खाइण जो मौक़ो ॾींदा ऐं प्लस में पाण बि जेको आहे कंहिं क़िस्म जी का कड़ी नज़र न रखंदा। छो त पाण ई जॾहिं बेचैन हूंदा त चवंदा त भई असांखे तकलीफ़ घटिजे वञी खॾु पओ, जेके वणे वञी बिभ में विझो पा। जो हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त हिन वक़्तु जेको नओं वरी जेको मुंहिंजे ख़्याल में सेक्शन तौर ते हिननि 14,500 माण्हुनि जा अकाउंट जेके आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां त शुरूआति में जेको हिननि पॉलिसी जोड़ी त जीअं त बाबा जेके जिन जूं जायूं आयूं आहिनि लिस्ट आई उहे माण्हू जेके आहिनि बैंकुनि में वञी अकाउंट खोलनि त कंहिं क़िस्म जी का बि सरसो ऑफिस में का ब्रीफिंग टेबल कोन हुई, का गाइडलाइन ॾियण वारी टेबल कोन हुई त तव्हां त आम माण्हूअ खे जेको आहे गाइड कयो वञे। ऐं माण्हू जेको आहे दरपदर आहे बैंकुनि जे बैंक अमलदारनि जे हथां यरगमाल बणियल हुया, अकाउंट न पियो खोलियो ॾिनो वञे। सवें जेको आहे एजेंट लथा मैदान में माण्हुनि खे जेको आहे उहो पैसनि जे बसि जेको आहे अकाउंट खोले ॾिना पिया वञनि। जेको बैंकुनि जे अंदरि बैंकुनि जे दरवाज़नि ते माण्हू ज़लील ऐं ख़्वार थिया उहो माण्हू अवां बि ॾिठो असां बि ॾिठो। वरी हिन वक़्तु जेको आहे वरी गवर्नमेंट इहो पॉलिसी ठाही त वरी ठीकु आहे जेको आहे तव्हां बैंकुनि में माण्हू ख़्वार न थियनि ऐं पोइ जेको आहे ख़्वार करे करे ज़लील करे उन खां पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त यार माण्हू त अहिड़े क़िस्म जी पॉलिसी न जोड़ींदा त माण्हूअ खे पहिरियां ई ख़बर पए त जीअं त आम माण्हू परेशान न थिए। पर माण्हुनि खे अॻ में ज़लील ख़्वार करे पोइ वरी उन्हनि जे लाइ को न को हल कढंदा त हाणे थोरो हिननि खे साह पटनि जो। त उन वक़्तु वरी हिननि इहा पॉलिसी ठाही त तव्हां अकाउंट न खोलायो, तव्हांजा ऑनलाइन अकाउंट खुली ईंदा, पाण मुरादो तव्हांजा अकाउंट खुली ईंदा। हाणे वरी छा थियो आहे जो उहो वरी प्रोसेस हिननि ईअं नथा कनि त अकाउंट जेको आहे ठीकु आहे 100-100 200 अकाउंट खुलंदा अचनि, तव्हां त माण्हू जेको आहे अंडर प्रोसेस रहंदा अचनि, न ईअं ई धोड़ियो कंदा माना जेको आहे 50,000 20,000 30,000 माण्हू त वञी जीअं धिका खाइनि, परेशान थियनि, ज़लील ख़्वार थियनि। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु बि जेको आहे उहो ज़िले शिकारपुर में कुझु माण्हुनि जा जेके आहिनि ऑनलाइन अकाउंट जेके आहे उहे डिक्लेयर थी विया आहिनि। उन में तालके गढ़िया सीन जा जेके आहिनि 14,500 माण्हुनि जा अकाउंट जेके आहिनि ऑनलाइन खुली विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके 14,500 अकाउंट जिन माण्हुनि जा खुली विया आहिनि त
त उन्हनि खे का ख़बर कोन्हे त असां उन्हनि खे बि वरी ईअं ई चयो वियो आहे त वञी अकाउंट खोलायो उहा अकाउंट खोलायो त मार पियो ख़ुदा जी अकाउंट ऑनलाइन जॾहिं खुली आया आहिनि त हुननि खे सही नमूने सां माण्हुनि खे ब्रीफ त कयो गाइड त कयो त उहा तव्हांजा जेके आहिनि उहे ऑनलाइन अकाउंट खुली आया आहिनि तव्हां वञी करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बैंक ते वञी करे पंहिंजी जेको आहे सिर्फ़ु वेरिफिकेशन करायो। हाणे मां उहे माण्हू जेके आहिनि हितां जा वरी उहे ऑनलाइन अकाउंट जेके गवर्नमेंट खोलिया आहिनि मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे त अरे सम्झ में खां ई ॿा ॻाल्हि ॿार आहे। पूरे तालके गढ़ियासीन में हिकिड़ी बैंक में अकाउंट खोलिया हुआ आहिनि सिंध बैंक जेका आहे ब्रांच आहे गढ़ियासीन जी। कुझु बैंकुनि जूं ब्रांचूं ॿियूं बि ॿुधाइनि था पिया अलाइड बैंक आहे फस्ट वुमेन बैंक आहे फस्ट वुमेन बैंक जेका शिकारपुर में हाणे हितां जो माण्हू वञी शिकारपुर में अकाउंट खोलाईंदो ज़लील ऐं ख़्वार थींदो। वरी जेको आहे उन खां पोइ UBL बैंक बि उहा बि गढ़ियासीन जी आहे। हाणे सिंध बैंक जेका आहे उहा गढ़ियासीन जी पूरे तालके जा माण्हू वञी हाणे बैंकूं जॾहिं हर शहर में आहिनि ॾखणनि में बैंक आहे गढ़ियासीन किथे बि वञी खोलाए वरी जेकॾहिं न त मां तव्हां जॾहिं ऑनलाइन अकाउंट खोलियो था पिया त तव्हां बि घटि में घटि इहो ख़्यालु त रखो जॾहिं NIC आहिनि तव्हां वटि पूरी डिटेल आहे माण्हूअ जी त तव्हां उनजी रेज़िडेंसी ॾिसी उन एरियाज़ में जेका बैंक अचे थी उन में तव्हां उनजो अकाउंट ऑनलाइन बि खोलियो न ईअं न कंदा। हिन वक़्तु जेको आहे उन्हनि अहिड़े क़िस्म जी पॉलिसी अहिड़े क़िस्म जा अकाउंट खोलिया आहिनि जो टोटल माण्हुनि जा जेके अकाउंट आहिनि उहे गढ़ियासीन में खोलिया विया आहिनि ऐं उन खां पोइ माण्हुनि खे बि इहा ख़बर कोन्हे त को असांजो अकाउंट ऑनलाइन खुली आयो आहे। उन्हनि खे इहो चयो वियो आहे त वञी तव्हां माना अकाउंट खोलायो। मां उन्हनि माण्हुनि खे मुअदबाना अपील कयां थो त तव्हां परेशान न थियो। बेसिकली ॻाल्हि इहा आहे त हीअ तव्हांजा अकाउंट खुली चुका आहिनि। तव्हां बैंक अमलदारनि जे हथां यरगुमाल न थियो एजेंटनि जे हथां यरगुमाल न थियो उन्हनि खे तव्हां पैसा पाई न ॾियो तव्हांजा इहे अकाउंट काॾे बि न वेंदा। अॼु न त सुभाणे न त हफ़्ते खां पोइ महीने खां पोइ तव्हांजी वेरिफिकेशन एनी हाउ थियणी आहे। जेकॾहिं तव्हां न कराईंदव त हे ई तव्हांखे सरसो वारा ई ॿांह ॿधी तव्हांखे वठी हली वेरीफाई कराईंदा छो त हीअ हिननि जी ज़िमेदारी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हाणे इहो जेको प्रोसेस आहे तव्हांखे कीअं ख़बर पए त तव्हांजो अकाउंट खुलियल आहे या न आहे या ऑनलाइन ओपन थी चुको आहे या न थी चुको आहे। छो त हिन वक़्तु जेकॾहिं 27-28 हज़ार टोटल तालके गढ़ियासीन जे मां माण्हुनि जी ॻाल्हि कयां थो त टोटल जेकॾहिं 28 हज़ार माण्हू आहिनि त उन्हनि मां कुझु 8-10 हज़ार त अकाउंट खुली विया आहिनि। उन्हनि खे माना उहे प्रोसेस उन्हनि जो किन जो मुकमल थी चुको आहे कि अंडर प्रोसेस आहिनि माना पैसा उन्हनि खे मिली चुका आहिनि। हिन वक़्तु जेके आहिनि कुझु माण्हू जेके आहिनि उहे जेके आहिनि तक़रीबन 14-15 हज़ार माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि जा अकाउंट हाणे हिन वक़्तु माना खुली आया आहिनि त हाणे उन्हनि खे ख़बर कीअं पए। उहे माण्हू जेको आहे NIC पंहिंजी कापी खणी सरसो ऑफिस मधे जी मां तव्हांखे ॿुधायां त सरसो ऑफिस जेके आहिनि तालके गढ़ियासीन जी मधेजीअ में आहे तालके लखी जी लखी मोड़ ते आहे ऐं खानपुर ऐं शिकारपुर तालकनि जी ॿिन्ही जी गॾियल तौर ते जेका आहे शिकारपुर में रखी वई आहे जेका अनाज मंडीअ में ॿुधाई वञे थी पई त उतां जा माण्हू तालके गढ़ियासीन जा माण्हू जेके आहिनि मधेजी में सरसो ऑफिस आहे उतां पंहिंजी वेरिफिकेशन कराए सघनि था। उते NIC पंहिंजी खणी करे वञी उते जेको आहे उते कंप्यूटर ऑपरेटर मौजूदु आहे उनखे तव्हां NIC कापी ॾियो ऐं उहो तव्हांखे क्लियर करे ॾींदो त तव्हांजा पैसा अची विया आहिनि या न आया आहिनि। तव्हांजो अकाउंट ऑनलाइन खुली वियो आहे या न खुलियो आहे त किथे खुलियो आहे उहो बैंक बि तव्हांखे ॿुधाईंदा जेका उनखां पोइ तव्हां उन फर्दर बैंक ॾे हलिया वञो। ईअं सिधो जेकॾहिं तव्हां वेंदव हलिया त तव्हां परेशान बि थींदव तव्हां यरगुमाल बि थींदव माण्हुनि जे हथां ऐं जेको आहे उहो तव्हांजो वक़्तु बि ऐं पैसो बि ज़ियान थींदो। इन करे मां तव्हांखे इहो अवेयरनेस तौर ते इहो ॿुधाइण थो चाहियां त तव्हांजा जिन जा बि अकाउंट जेके आहिनि उहे खुली आया आहिनि उहे परेशान न थियनि। इहे अकाउंट तव्हां खोलायो नथा पर तव्हां अकाउंटनि जी वेरिफिकेशन था करायो त वाक़ई जेको अकाउंट खुली आयो आहे इहो तव्हांजो ई आहे छो त इहा जेको आहे तव्हांजी फिंगर प्रिंट लॻंदी ऐं उनखां पोइ NIC तव्हांजो उते वेंदो ऐं उहो मैच कंदा त हीउ माण्हू साॻियो ई आहे। उनखां पोइ तव्हांखे जेको आहे चेकबुक ॾींदा पैसा ॾींदा ऐं उनखां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त न सिर्फ़ु अकाउंट खुली आयो आहे पर उन अकाउंट में तव्हांजी पहिरीं ट्रांज़ेक्शन बि अची चुकी आहे माना 75,000 रुपया उहे तव्हांजे उन अकाउंट में मौजूदु आहिनि। तव्हांजो अकाउंट हिन वक़्तु ऑनलाइन खुली चुको आहे। हाणे तव्हां जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे वेरिफिकेशन कराइणी आहे पंहिंजी उते बैंक ते वञी करे। हाणे तव्हांखे इहा ख़बर कीअं पए त बैंक कहिड़ी आहे उनजे लाइ मां तव्हांखे ॿुधायो त जेका तव्हांजी जेका मक़ामी सरसो ऑफिसूं आहिनि उते वञी करे उते टेबल आहे कंप्यूटर ऑपरेटर आहे तव्हां पंहिंजी NIC कापी ॾियो उतां चेक करायो त तव्हांजा पैसा ऑनलाइन अकाउंट किथे खुलियल आहे
उहे तव्हांखे सॼी सारी डिटेल ॾींदा। तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी किथे डिटेल नथी मिले त तव्हां असां सां राब्तो कयो, असां तव्हांखे वधीक गाइड ऐं ब्रीफ कंदासीं। ख़ुदा खां मां तव्हांखे ॿुधायां तालके लखी जा लखी मोड़ ते ऑफिस आहे। खानपुर शिकारपुर तालकनि जी जेका आहे शिकारपुर में अनाज मंडी में ऑफिस ॿुधाई वञे थी सरसो जी। उन खां बाद में जेके दोस्त जेके हिन वक़्तु तालके गढ़ियासीन जा आहिनि मां उन्हनि खे ॿुधायां त तव्हां जा जेके इहे जेके तव्हांखे हितां माण्हू परेशान कनि था, ब्लैकमेल कनि था, गढ़ियासीन में वञी करे तव्हांजे अकाउंट खोलाइण जे हवाले सां तव्हांखे मुख़्तलिफ़ जेको आहे ऑफर ॾियनि था, पैसा जेको आहे वठनि था। तव्हां बिल्कुलु परेशान न थियो, बिल्कुलु कंहिंजे हथां बि यरगुमाल न थियो। इहे तव्हांजा अकाउंट खुलनि नथा, पर तव्हांजा अकाउंट इहे ऑनलाइन खुली चुका आहिनि। उन्हनि में तव्हांजो अमाउंट बि इहो मौजूदु आहे। हाणे बैंक वारनि जी वरी बदमाशी ऐं छा चऊं, हाणे कहिड़ा अल्फाज़ उन्हनि जे लाइ ॻाल्हियूं त उहे बि उन्हनि खे नथा ॿुधाइनि। माण्हूअ खे सही ॻाल्हि ॿुधाइणी ई न आहे, छो त माण्हूअ खे सही ॻाल्हि ॿुधाईंदव त उहो तव्हांखे माना साईं मियां कीअं कंदो, ॿांह कीअं ॿधंदो, इलाजु कीअं करे, पैसा तव्हांखे छो ॾे, ईअं न कंदो। हाणे सॼा सारा हरबा जेके आहिनि बैंक अमलदार ऐं सरसो वारा मिली करे अहिड़े क़िस्म जा हरबा इस्तेमालु कनि था। तव्हां त माना माण्हू ब्लैकमेल थियनि, माण्हू परेशान थियनि ऐं माण्हू जेको आहे मजबूर थियनि असांखे चांहि पाणी ॾियणु, ख़र्चो पाणी ॾियण जे हवाले सां। त मां उन्हनि माण्हुनि खे जेको आहे उहो मुअदबाना अपील कयां थो त तव्हां बिल्कुलु परेशान न थियो। ऐं हीअ तव्हांजा अकाउंट मां तव्हांखे ॿुधायां थो पियो वेरीफाई। हाणे हिते मां वियो हुउसि तालके गढ़ियासीन जी सरसो ऑफिस में, जेको हितां जो तालके जो जेको आहे इंचार्ज आहे अशरफ राहूजो साहिबु, हाणे ऑन द रिकॉर्ड हो पंहिंजे कमेंट्स ॾियण लाइ तयारु न आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त सच ॻाल्हाइणु, सिधी ॻाल्हि माना ॻाल्हाइण में कहिड़ो तव्हांखे रुकावट आहे। असल वजह इहा आहे त जेकॾहिं मां ॻाल्हि काई कंदुमि त माण्हुनि खे हरूभरू माना को न को फ़ाइदो मथां मिली पए, माण्हुनि खे मुंहिंजे तरफ़ां काई सही मालूमात छो मिले ऐं मां जेको आहे त छो चवां। हालांकि उन्हनि जी ज़िमेदारी ऐं रिस्पॉन्सिबिलिटी बणिजे थी, असां उन ॾे वञूं था फ्री ऑफ कास्ट, उन्हनि खे चऊं था तव्हां पंहिंजो मैसेज रिकॉर्ड करायो माण्हुनि जे अवेयरनेस जे लाइ। इहा त हुननि जी ज़िमेदारी आहे त ख़ुदि हो पंहिंजी सोशल मीडिया ते उहो अवेयरनेस मैसेज माना रखनि, पंहिंजो वॉइस जे थ्रू, पंहिंजो वीडियो। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, पर जेकॾहिं उहो नथा कनि, असां पाण वञूं था फ्री ऑफ कास्ट उन्हनि खे सर्विस ॾियूं था। तव्हां माण्हुनि जे भले लाइ पंहिंजो तव्हां जेका बि मालूमात आहे उहा तव्हां सां शेयर कयो ऑन द रिकॉर्ड। तव्हां त असां वरी इहा माण्हुनि ताईं फैलायूं, पर उहो उन क़िस्म जी काई बि जेको आहे सहूलियत माण्हुनि खे ॾियण लाइ तयारु न आहिनि। असां उतां मालूमात कलेक्ट करे तव्हांजे साम्हूं पहुचायूं था ऐं तव्हांखे इहा जेका बि मालूमात मां ॾियां थो पिया, इहा अथेंटिक मालूमात ॾियां थो पियो। त महिरबानी करे जेके बि दोस्त जिन जा बि हिन वक़्तु जेके आहिनि जॻहूं, जेके सरसो जे तरफ़ां जॻहूं ठहनि थियूं पियूं ऐं हिन वक़्तु जिन जा अकाउंट आया आहिनि ऐं जिन खे सरसो वारा उहो या त मैसेज अचे थो या सरसो जी टीम उन्हनि खे ॿुधाए थी। जेकॾहिं तव्हां अञा कन्फ्यूज़न में आहियो त तव्हां पंहिंजी NIC जी कापी खणी सरसो ऑफिस में वञी करे वेरीफाई करायो। उनखां पोइ तव्हांखे सरसो वारा ॿुधाईंदा त तव्हांजो ऑनलाइन अकाउंट खुली आयो आहे। उनखां पोइ तव्हांजी कहिड़ी बैंक में खुलियल आहे, उनखां पोइ तव्हां बैंक में हलिया वञो, उते पंहिंजे अकाउंट जी वेरीफिकेशन करायो। वेरीफाई कराइण खां पोइ तव्हांखे उते उन अकाउंट में पैसा बि पिया आहिनि ऐं बैंक वारनि जी मां सम्झां थो पियो त इहा बदमाशी न हुजणु घुरिजे, त उहो जेको आहे प्रोसेस वरी महीननि ताईं खणी था वञनि। उन्हनि खे था चवनि ठीकु आहे तव्हांजी माना जेको आहे तव्हां हलो, उनखां पोइ तव्हांखे चेकबुक ॾींदासीं ऐं उनखां पोइ तव्हांखे पैसा ॾींदासीं। मां जेको आहे ख़ासि करे बैंक इंतिज़ामिया खे अपील कंदुमि त महिरबानी करे अवाम खे रोलण ऐं परेशान करण जे बजाय को अहिड़ो आसान तरीक़ो कढो तव्हां त उन्हनि खे बाइज़त तरीक़े सां उन्हनि जे अकाउंटनि जी वेरीफिकेशन बि थी वञे ऐं उनखां पोइ जेको आहे उन्हनि खे पैसा बि बाइज़त तरीक़े सां मिली वञनि। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु माना गढ़ियासीन वारनि जी ब्लैकमेलिंग ऐं बदमाशी जेका आहे उते उन अमलदारनि जी ॾिसो त उते मुख़्तलिफ़ माना बूथ ठाहे बैंक जा ऐं उन्हनि माण्हुनि खे उन्हनि बूथनि जा वरी एजेंट मुक़ररु करे छॾिया अथऊं। फी माण्हू खां जेको आहे 1500 खां 2000 रुपया वठनि था ऐं अहिड़े क़िस्म जो अमल न थियणु घुरिजे। जेको बि अहिड़े क़िस्म जो अमल करे थो उहो ग़लति अमल करे थो। मां सम्झां थो पियो त इन्हनि माण्हुनि खे अहिड़े क़िस्म जे अमल खां परहेज़ ऐं पासो करणु घुरिजे ऐं माण्हुनि जो भलो सोचणु घुरिजे ऐं माण्हुनि खे सही मालूमात ॾेई उन्हनि खे जेतिरो उन्हनि जी थी सघे त उन्हनि जी मदद कनि, उन्हनि खे रिलीफ ॾियनि।